दादू मां वाक़िया कंदासीं। दादू भरिसां फुलजी वैलीस थाणे जी हद में नौजवान जो घर मां गोली लॻल लाश तायो आहे। संदसि वासन वाक़िए खे इतफ़ाक़ी करार ॾेई छॾियो। वासन मूजिब नौजवान दिलमुराद मुगल बंदूक साफ़ करे रहियो हो त ओचितो गोली छुटण सबब ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो त रस्ते में ज़ख़्म जी सट न सहंदे हुन दम ॾेई छॾियो। दादू मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। दादू भरिसां फुलजी वैलीस थाणे जी हद में नौजवान जो घर मां गोली लॻल लाश तायो आहे। संदसि वासन वाक़िए खे इतफ़ाक़ी करार ॾेई छॾियो। वासन मूजिब नौजवान दिलमुराद मुगल बंदूक साफ़ करे रहियो हो त ओचितो गोली छुटण सबब ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो त रस्ते में ज़ख़्म जी सट न सहंदे हुन दम ॾेई छॾियो। दादू मां तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर गोश सत्याल खां। जी गोश सत्याल, आगाह कजो। जी, दादू वेझो फुलजी विलेज थाणे जी हद में वाक़ियो पेश आयो आहे। फुलजी विलेज जो ही रहवासी आहे नौजवान। ही पोरियो कंदो हुयो, हारपोप कंदो हुयो मोहम्मद मुराद मुगल उन पाण ते बंदूक जो फायर कयो, जंहिंजे नतीजे में हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पहिरीं सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जंहिंखां पोइ उनखे नाज़ुक हालत में सेवण अस्पताल ॾिनो वियो, जिते ज़ख़्मनि जा ताब न सहंदे हू फोत थी वियो। एसएचओ फुलजी विलेज जो चवणु आहे त मोहम्मद मुराद जो अञा केस वग़ैरह दाख़िल न थियो आहे। जॾहिं त मोहम्मद मुराद जे वारसनि जो इहो चवणु आहे त उहो बंदूक साफ़ करे रहियो हो त अचानक बंदूक जो फायर थियण जे करे खेसि माना ज़ख़्म रसियो या फायर उनजे जिस्म ते लॻो आहे, जंहिंजे करे हू तमामु घणो ज़ख़्मी थी पियो मौक़े ते। पर जॾहिं त उते जेको इलाइक़े वासियुनि माण्हुनि जो जेको चौबोल आहे न त नौजवान जेको आहे बेरोज़गारी जे करे परेशान हो, उनजे करे उन ख़ुदकशी जो अमल कयो आहे। जी, महिरबानी गोश सत्याल तफ़सील ॾियण जे लाइ।